साइंस क्लास सतों बाप नओं सबक सतों शयुनि जा रंग कलर्स ऑफ ऑब्जेक्ट्स। आउं आहियां साइंस उस्ताद नजीला चन्ना। अव्हांखे सुंदरलैंड स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि शयुनि जा रंग कलर्स ऑफ ऑब्जेक्ट्स। छा अव्हांखे मालूम आहे त पनो असांखे साओ नज़र छो ईंदो आहे? या तव्हां कॾहिं सोचियो आहे त सूफ़ असांखे ॻाढ़ो नज़र छो थो अचे? इन्हनि सभिनी सवालनि जा जवाब असांखे शयूं रंगीन मुख़्तलिफ़ रंगनि जूं छो नज़र ईंदियूं आहिनि असांजे चैप्टर रोशनी ऐं उन जी ख़ासियतुनि में रखियलु आहे। रिफ्लेक्शन ऑफ लाइट, एब्जॉर्प्शन ऑफ लाइट ऐं कलर्स ऑफ लाइट। अव्हांखे यादि हूंदो त असां अॻे ई वीडियो लेक्चर में पढ़ियो हुयोसीं त अछी रोशनी जेका असांखे बज़ाहिर वाइट ॾिसण में ईंदी आहे, अछी ॾिसण में ईंदी आहे, उनखे जेकॾहिं विरहाइजे विर्छ कजे उन जी कंहिं बि प्रिज़म मां या पाणीअ मां कॾहिं कॾहिं उन रोशनीअ जी विर्छ थींदी आहे त उहा मुख़्तलिफ़ रंगनि में विरहाइजी वेंदी आहे ऐं 7 कलर जेके आहिनि उहे असांखे नज़र ईंदा आहिनि। शयूं रोशनी जे इन्हनि रंगनि जे करे ई नज़र ईंदियूं आहिनि। कीअं? मिसाल जे तौर ते ही हिकिड़ो ज़रड़ो आहे, इन जे मथां असां फिके रंग जी रोशनी उछलायूं था या फिके रंग जी रोशनी असां इन ते किरायूं था। हाणे इहो जेको ज़रड़ो आहे तमामु नंढो ज़रड़ो आहे। इहो फिके रंग जी रोशनीअ खे छा करे थो? रिफ्लेक्ट बैक थो करे। इन ते जीअं फिके रंग जी रोशनी किरे थी, इहो इन रोशनीअ जे ज़रड़नि खे, रोशनी जे किरणनि खे, रोशनीअ जी लहरुनि खे वापसि मोटाए थो छॾे। त पोइ छा थींदो? इहो जेको ज़रड़ो आहे इहो तव्हांखे फिको नज़र ईंदो। बिल्कुलु ईअं ई साओ पन असांखे तॾहिं साओ नज़र ईंदो आहे छो त उन ते असां जेकी बि रोशनीअ जा किरण किरायूं था, रोशनी जा जेके 7 रंग आहिनि उहे जॾहिं असां किरायूं था त उहो पन जेके उन पन में अंदरि ज़रड़ा हूंदा आहिनि, पिगमेंट्स हूंदा आहिनि, उहे ॿियनि रंगनि खे त जज़ब करे वेंदा आहिनि पर साए रंग खे रिफ्लेक्ट बैक कंदा आहिनि त उहो पन असांखे साओ नज़र ईंदो आहे। सूफ़ बि ईअं ई उन्हनि 7 रंगनि मां सिर्फ़ु ॻाढ़े रंग खे रिफ्लेक्ट बैक कंदो आहे, उनजे करे सूफ़ असांखे ॻाढ़ो नज़र अचे थो। यानी असां ईअं चऊं था त ज़रड़ा जंहिं रंग खे मोटाईंदा आहिनि पाण उन ई रंग जा नज़र ईंदा आहिनि। मिसाल जे तौर ते ही ज़रड़ो अछो नज़र छो थो अचे? तव्हां जॾहिं इन जे मथां सिज जी रोशनी किराई, यानी सिज जी रोशनी जंहिंमें 7 रंग आहिनि, उहे 7 ई रंग इहो ज़रड़ो वापसि थो मोटाए त इहो असांखे अछो नज़र ईंदो। जेकॾहिं रोशनी जा सभई रंग को जिस्म वापसि रिफ्लेक्ट बैक थो करे, को बि कलर जज़ब नथो करे, त उहो ज़रड़ो असांखे, उहा शइ असांखे अछी नज़र ईंदी। पर जेकॾहिं कंहिं जिस्म जे मथां तव्हांजी रोशनी, सिज जी रोशनी पवे थी ऐं उहा समूरी जा समूरी उहो जिस्म जज़ब थो करे वञे त उहा शइ असांखे कारी नज़र ईंदी। हाणे तव्हांखे जेके बि शयूं कारियूं नज़र अचनि थियूं, जन बि शयुनि जो तव्हांखे यादि आहे त रंग उन्हनि जो कारो आहे, त सम्झी वञो त इन शइ जा ज़रड़ा समूरी रोशनीअ खे जज़ब करे था वञनि, इन जे करे इहो असांखे कारो नज़र अचे थो। ऐं ॻाढ़ो, उन जे मथां जॾहिं रोशनी असां उछलायूं था त 7 रंगनि मां हू सिर्फ़ु ॻाढ़े खे रिफ्लेक्ट बैक कंदो आहे, इन जे करे असांखे शयूं ॻाढ़ियूं नज़र ईंदियूं आहिनि, पोइ उहो सूफ़ हुजे, गुलाब जो गुल हुजे। ऐं साई, जेकॾहिं तव्हां उन ते रोशनी किराई त उहो साई शइ असांखे तॾहिं साई नज़र ईंदी आहे जॾहिं उहा साए रंग खे रिफ्लेक्ट बैक कंदी आहे, बाक़ी समूरा रंग जज़ब करे वेंदी। ईअं ई ब्लू शयूं असांखे, नीरियूं शयूं जेके नज़र ईंदियूं आहिनि उहे नीरे रंग खे रिफ्लेक्ट बैक कंदियूं आहिनि, इन जे करे उहे नीरियूं नज़र ईंदियूं आहिनि, बाक़ी ॿिया सभु रंग उहे जज़ब करे वठंदियूं आहिनि। ऐं फिकियूं शयूं उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फिके कलर खे रिफ्लेक्ट बैक कंदियूं आहिनि, बाक़ी कलर एब्ज़ॉर्ब करण जे करे असांखे शयूं फिकियूं नज़र ईंदियूं आहिनि। सो असीं इन खे सम्झूं था त एब्ज़ॉर्प्शन एंड रिफ्लेक्शन ऑफ लाइट एंड कलर्स ऑफ ऑब्जेक्ट्स, रोशनी जी मोट, जज़ब थियणु ऐं शयुनि जा रंग। हिते 3 उसूल ॾिनल आहिनि, उहे 3 उसूल तव्हांखे यादि करणा पवंदा। नंबर पहिरियों उसूल आहे जॾहिं बि अछी रोशनी कंहिं गैर शफ़ाफ़ जिस्म ते पवे थी त उहो रोशनीअ जा के रंग वापसि मोटाए रिफ्लेक्शन करे थो ऐं बाक़ी ॿिया सभु रंग जज़ब एब्ज़ॉर्प्शन कंदो आहे। जिस्म जेको रंग मोटाए थो
उन जो रंग ज़ाहिर थींदो आहे। इहा ॻाल्हि असां सम्झी आयासीं त ज़रड़ा जेके रंग मोटाईंदा आहिनि उन ई रंग जा ई उहे पाण असांखे नज़र ईंदा आहिनि। सो हेॾां ॾिसो हीअ वारी शइ आहे, इहा असांखे ॻाढ़ी नज़र इन जे करे थी अचे छो त इन ते जॾहिं असां जेका रोशनी विज़िबल लाइट आहे, जेका अछी रोशनी असांखे नज़र ईंदी आहे, उहा जॾहिं हिन ते किरी त उहे सतई रंग जेके हिन ते किरिया छह त ॿिया जज़ब करे वियो, पर सतो रंग जेको ॻाढ़ो आहे उहो हिन वापसि रिफ्लेक्ट बैक कयो, इन जे करे इहो असांखे ॻाढ़ो नज़र अचे थो। ऐं ही जेके सायूं शयूं आहिनि उहे असांखे सायूं छो नज़र ईंदियूं आहिनि, छो त इहे सभई शयूं जेके बि सायूं आहिनि उहे रोशनीअ जा ॿिया रंग त जज़ब कंदियूं आहिनि पर साए रंग खे वापसि मोटाईंदियूं आहिनि, इन जे करे असांखे उहे शयूं सायूं नज़र ईंदियूं आहिनि। ॻाढ़े रंग खे मोटाईंदड़ जिस्म ॻाढ़े रंग जो नज़र अचे थो। ही जिस्म साओ नज़र छो थो अचे, छो त इहो साए रंग खे रिफ्लेक्ट बैक थो करे, उन जे करे साओ नज़र अचे थो। हाणे उसूल नंबर ॿियों आहे, जेकी जिस्म रोशनी जे हड़नी लहरुनि वेव्स खे या कलरनि खे रंगनि खे मोटाइनि ऐं को बि रंग या लहर जज़ब न कनि त उहे अछा नज़र ईंदा। मिसाल जे तौर ते ही हिकिड़ी सरफेस आहे, ही हिकिड़ो मथाशिरो आहे, इन ते रोशनी जा इहे असां सतई कलर उछलायासीं, यानी सिर्फ़ु वाइट लाइट उछलायूं था त उन में ई अंदरि इहे सतई कलर रखियल आहिनि, उहे मिक्स थियण जे करे असांखे सिर्फ़ु अछी रोशनी नज़र ईंदी आहे। हाणे इहा अछी रोशनी जीअं असां हिन ते उछलाईसीं त इहो ही सरफेस छा थो करे त उनजो को बि रंग जज़ब नथो करे, सभिनी खे वापसि थो करे, त अहिड़ी क़िस्म जा जेके बि जिस्म आहिनि उहे असांखे अछा नज़र ईंदा। चाक हुजे, चूनो हुजे, या तव्हांजो को अछो बाल हुजे, अछो कपिड़ो हुजे, सम्झी वञो त इहे शयूं उन्हनि ज़रड़नि मंझां ठहियल आहिनि जेकी को बि रंग जज़ब न आहिनि कंदियूं, सभई रंग रिफ्लेक्ट बैक कंदियूं आहिनि, इन जे करे इहे शयूं असांखे अछियूं नज़र अचनि थियूं। पर जॾहिं को जिस्म समूरा रंग जज़ब करे थो त उहो कारो नज़र ईंदो आहे। हाणे कारियूं शयूं जेके बि आहिनि असांखे नज़र अचनि थियूं अहिड़ियुनि ज़रड़नि मां ठहियल आहिनि जेके सभई रंग जज़ब करे वठंदा आहिनि, उन जे करे उनखे को बि रंग कोन हूंदो आहे ऐं उहो असांखे ब्लैक नज़र ईंदो आहे। डज़ नॉट रिफ्लेक्ट लाइट, ब्लैक सरफेस कंहिं बि रोशनीअ जे रंग खे रिफ्लेक्ट कोन थी करे, सभु रंग जज़ब करे वरितई, इन जे करे कारी नज़र अचे थी। इन ॻाल्हि खे साबित करण जे लाइ जेकॾहिं असां कलर फिल्टर्स ऐं शयुनि जो इस्तेमालु कयूं त असां सम्झी सघूं था त इहा ॻाल्हि केतिरे क़दुरु ठीकु आहे। रंग फिल्टर छा कंदा आहिनि त तव्हां जेकॾहिं कलर फिल्टर्स उहे तव्हांखे हिकिड़े कलर जी रोशनी ॾींदा, जेको बि तव्हां फिल्टर लॻाईंदो तव्हांखे हिकिड़े कलर जी रोशनी ॾींदा। मिसाल जे तौर ते ही सूफ़ पियो आहे ऐं इन जे मथां ॾिसो असां ॻाढ़ी रोशनी था उछलायूं, ॻाढ़ी रोशनी में सूफ़ ॻाढ़ो नज़र अचे थो छो त ॻाढ़े रंग खे मोटाए रिफ्लेक्ट करे थो, पर सूफ़ जा पन कारा नज़र अचनि था। सूफ़ ॾिसो सिर्फ़ु असां उन ते ॻाढ़ी रोशनी उछलाई आहे त उहो सूफ़ असांखे ॻाढ़ो नज़र अचे थो, छो त सूफ़ उन्हनि ज़रड़नि मंझां ठहियल आहे जेकी ॻाढ़े रंग खे रिफ्लेक्ट बैक कंदा आहिनि त असांखे सूफ़ ॻाढ़ो नज़र ईंदो आहे। हाणे इन्हनि ज़रड़नि खे उहो ई रंग मिलियो जेको रिफ्लेक्ट बैक कंदा आहिनि, त जीअं ई असां उछलायोसीं त उनखे वापसि मोटाइनि त सूफ़ असांखे ॻाढ़ी रोशनी में ॻाढ़ो थो नज़र अचे, पर पन जेके आहिनि उहे असांखे सावा नज़र नथा अचनि, उहे कारा था नज़र अचनि। साई रोशनी वारो फिल्टर इस्तेमालु कयूं त साई रोशनीअ में सूफ़ कारो नज़र अचे थो, छो? इन जो जवाबु हिन में ई रखियलु आहे, छो त सूफ़ उन्हनि ज़रड़नि मंझां ठहियल आहे जेकी सिर्फ़ु ॻाढ़े रंग खे रिफ्लेक्ट बैक कंदा आहिनि, बाक़ी ॿियनि खे जज़ब कंदा आहिनि। हाणे मिले जी हिकिड़ो रंग थो साओ, इहो जो सूफ़ जा इहे ज़रड़ा जेके आहिनि जिन मां ठहियल आहे उहो जो हिनखे जज़ब करे विया, हाणे रंग ई जेको रंग मिलियोसि उहो जज़ब जो थी वियो त हाणे कारो थो नज़र अचे, पर सूफ़ जा पन सावा था नज़र अचनि, छो त सूफ़ जा पन उन्हनि ज़रड़नि मां ठहियल आहिनि जेके साए रंग खे रिफ्लेक्ट बैक कंदा आहिनि, इन जे करे उन रंग खे हिननि रिफ्लेक्ट बैक कयो त असांखे सावा था नज़र अचनि। हाणे ब्लू रोशनी असां जॾहिं सूफ़ ते उछलायूं था त सूफ़ ऐं पन ॿई असांखे कारा था नज़र अचनि, छो त हिननि ज़रड़नि खे खपे थो ॻाढ़ो रंग जंहिंखे रिफ्लेक्ट बैक कंदा आहिनि, हिननि खे खपे थो साओ रंग जंहिंखे वरी पन रिफ्लेक्ट बैक कंदा आहिनि, पर इन्हनि ॿिन्ही खे उहे रंग मिलनि ई कोन था, ब्लू रोशनी थी पवे त इन जे करे हाणे इहे ॿई शयूं इन रंग खे जो जज़ब थियूं करे वञनि त असांखे कारियूं नज़र अचनि। पर
तव्हां ॾिसो त इहो सिज जी रोशनीअ में उस में असांखे सूफ़ ॻाढ़ो ऐं पन सावा नज़र ईंदा आहिनि। छो त सिज जी रोशनीअ में ॻाढ़ो रंग बि मौजूदु हूंदो आहे त साओ रंग बि मौजूदु हूंदो आहे। पन उन साए रंग खे रिफ्लेक्ट बैक कंदा आहिनि त सावा थी पवंदा आहिनि ऐं सूफ़ उन ॻाढ़े रंग खे जॾहिं मोटाईंदो आहे त ॻाढ़ो नज़र ईंदो आहे। बाक़ी ॿिया रंग हू जज़ब करे वेंदा आहिनि। हिते सिर्फ़ु हुननि खे हिकिड़ो ई रंग मिलियो आहे ब्लू, इन जे करे इहे रंग जो जज़ब था कनि, एब्ज़ॉर्प्शन थी थिए रोशनीअ जी, त उहे असांखे कारा नज़र अचनि था। उमेद आहे त तव्हांखे अॼोको लेक्चर सम्झ में आयो हूंदो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।